सोशल मीडिया ते जिते ॿी दिलचस्प ॼाण मौजूदु आहे उते कुझु अहिड़ियूं बि ॻाल्हियूं आहिनि जेके सभिनी जो ध्यानु हासिल कनि थियूं। पाकिस्तान जे नंढड़े शहर जे हिकु ॻोठ सां वास्तो रखंदड़ समीना नूरीन बि सभिनी जो ध्यानु हासिल करे वरितो आहे। इन जो हिकु सबबु इहो आहे त हू पंहिंजे ॻोठ जी वाहिद छोकिरी आहे जेका अहिड़े मुक़ाम ते पहुती आहे। समीना नूरीन चिन्योट जी पहिरीं पुलिस कांस्टेबल बणिजी उभरी आहे। हूअं त अहिड़ियूं ॿियूं औरतूं बि आहिनि जिन सभिनी खे हैरान कयो, पर समीना जी कहाणी उन्हनि सभिनी खां मुनफ़रिद आहे। समीना जो वास्तो चिन्योट जे मिडिल क्लास घराणे सां आहे। जॾहिं त समीना जो पीउ बि मज़दूरी करे घर जो ख़र्च हलाए थो, पर संदसि हिकु ई ख्वाब ऐं अरमान हो त संदसि धीअरूं हुन जो फ़ख़ुरु बणिजी वञनि ऐं उहो ख्वाब समीना पूरो कयो आहे। हूअं त समीना जूं 3 ॿियूं भेनरूं बि आहिनि, पर 19 सालनि जी उमिरि में ई कांस्टेबल चवराइण संदसि लाइ वॾी कामयाबी आहे। इन लाइ समीना जे पीउ बि खेसि ॾाढो सपोर्ट कयो आहे। अॼु मज़दूर पीउ जी धीउ पुलिस ऑफिसर तौरु साम्हूं आई आहे ऐं तालीम बि मुकमल करे रही आहे। पुलिस डिपार्टमेंट में हिन पहिरियों क़दम रखियो, जंहिं बाद हाणे संदसि मंज़िल पंजाब पब्लिक सर्विस कमीशन आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk